अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सियाल हयात। अदबी रंग में अव्हांखे भली कार सिलसिलो आहे ज़िक्र लतीफ़। हमेशा जीअं हिन सिलसिले में असां शाह साईं जो हिकिड़ो बैत पढ़ंदा आहियूं ऐं उनजी आसान लफ़्ज़नि में सम्झाणी पेश कंदा आहियूं। हिन जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे ताकी असां शाह साईं जा बैत पंहिंजे तरफ़ां जेतिरी असांखां कोशिशि थी सघे थी उहा पंहिंजे नौजवान नसुल ताईं मुंतक़िल कयूं। अॼु जेको बैत तव्हांजे साम्हूं पेश कयां थो उहो आहे नाज़ मंझां निकिरी जॾहिं पिरी करे थो पंध। नाज़ मंझां निकिरी जॾहिं पिरी करे थो पंध त भूए पिण बिस्मिल्लाह चए राह चुमे थी रंद। नाज़ मंझां निकिरी जॾहिं पिरी करे थो पंध त भूए पिण बिस्मिल्लाह चए राह चुमे थी रंद। उभियूं घणे अदब सईं हूरूं हैरत हंध। मूंखे साईं जो सौगंध मुंहिंजो साजन सभिनिया सुहिणो। हिन बैत में शाह साईं सूंह जी, हुस्न जी, जमाल जी तारीफ़ कई आहे ऐं यकीनन उहो हुस्न ऐं जमाल जंहिं शख़्सियत जंहिं हस्ती सां मनसूब आहे जो कदम मुबारक खणे त ज़मीन बिस्मिल्लाह चवे, हूरूं उनजे हुस्न खे ॾिसण जे लाइ हिकु हंधि ॼमी वञनि, बर्फ़ बणिजी वञनि, बीही वञनि, चुप थी वञनि ऐं समूरी काइनात जी जेका हुस्न ख़ूबसूरती आहे उहा ख़ुदि मदहोश थी वञे। सॼी दुनिया जी सुरहाण उतां ख़ैर घुरे। उहा मुंहिंजे नज़र में ऐं शायदि तव्हांजे बि नज़र में उहा हस्ती त सिर्फ़ु हिकिड़ी ई आहे जंहिंजो ख़ुदा खां पोइ मक़ाम आहे, जेको असांजो कारणी आहे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा, जेको अड़ियुनि जो आधार आहे, जेको यतीमनि जो यार आहे ऐं जेको इल्म जो शहर आहे। त शाह साईं उन सां मनसूब ही बैत लिखियो आहे त नाज़ मंझां निकिरी जॾहिं पिरी करे थो पंध त भूए पिण बिस्मिल्लाह चए राह चुमे थी रंद। त जॾहिं असांजो हुज़ूर, जॾहिं असांजो आका हिन ज़मीन ते पंहिंजा कदम रंज फरमाईंदो हुयो, जॾहिं पंहिंजा पेर मुबारक हिन ज़मीन ते रखंदो हो त ज़मीन बिस्मिल्लाह चवंदी हुई ऐं उभियूं घणे अदब सी हूरूं हैरत हंध। न सिर्फ़ उहा रस्ता, उहे गस, उहे कदम मुबारक चुमंदा हुया पर हूरूं उन जाइ ते हैरान थी बीही रहंदियूं हुयूं ऐं उन खां सवाइ उभियूं घणे अदब सी हूरूं हैरत हंध। मूंखे साईं जो सौगंध मुंहिंजो साजन सभिनिया सुहिणो। मूंखे उन साईं, मूंखे उन पंहिंजे ख़ुदा जो सौगंध आहे, उनजो मूंखे कसम आहे त मुंहिंजो साईं, मुंहिंजो आका सॼी काइनात खां वधीक सुहिणो आहे। त उहा जेका असांजे हुज़ूर में जेका सूंह आहे उहा सिर्फ़ु जिस्मानी सूंह न आहे, असल हक़ीक़त में उनजी रूहानी सूंह आहे, उनजे इल्म जी सूंह आहे, उनजे किरदार जी सूंह आहे। जेको हुन असांखे नसीहतूं ॾिनियूं, जेको हुन असांखे पैगाम ॾिनो, इहा हक़ीक़त में सूंह उन पैगाम जी आहे जो हिकिड़नि पहाड़नि जे विच में वेही हुन जेको ख़ुदा ऐं ख़ुदा जी ख़ुदाई जो जेको पैगाम ॾिनो, उहो पैगाम अॼु पूरी काइनात में फैलिजी चुको आहे। त उन पैगाम जे सदके तव्हां ई असां बुराइनि खां बचायूं, तव्हां ई असां पथरनि जी पूॼा खां बचायूं, तव्हां ई असां हर ज़ुल्म ऐं ॾाढ जे ख़िलाफ़ ॻाल्हाइण जे क़ाबिल थिया आहियूं। तव्हां ई असां में इंसानियत जो जलवो जेको आहे सो झरकी पियो आहे। तव्हां ई असांजा अहसास सच ॾांहुं राग़िब थिया आहिनि। तव्हां ई असां में जी ज़बान में जुरत पैदा थी आहे ऐं तव्हां ई असांजा अंदरि आईना बणिजी विया आहिनि जन ख़ुदा जे उन अज़ली पैगाम खे पसियो आहे। त मां चाहींदुसि त अहिड़ा जेके बैत आहिनि, आम तौर ते शाह साईं जा बैत कहिड़े बि सुर सां हुजनि, ज़ाहिरी तौर ते कहिड़ी बि माना रखंदा हुजनि, पर उन मां अक्सर बैत अहिड़ा आहिनि जेकी ख़ुदा जी ख़ुदाई ॾांहुं ऐं असांजे काइनात जे कारणी ॾांहुं मनसूब आहिनि। जेकॾहिं असां उन्हनि बैतनि खे पढ़ी ऐं उनजी उहा माना कढूं त इन बैत जो मक़सदु सिर्फ़ु असांजे आका जी तारीफ़ न आहे, पर उहा तारीफ़ इन करे आहे जो हुन ग़रीबनि खे, यतीमनि खे, अबोजनि खे ज़ुबान ॾिनी,
उन्हनि जे लाइ छपर छांव बनिया ऐं हिन काइनात खे हिकिड़ा उसूल ॾिना, हिकिड़ा कानून ॾिना। उहे कानून जेके इंसानियत खे आला मक़ाम ॾियारनि, उहे कानून जेकी हिन हुन जे दर ते झुकण खां बचाइनि, उहे कानून जेके ज़ुल्म जे ख़िलाफ़ ॻाल्हाइण जे लाइ तव्हांखे मौक़ो फ़राहम कनि, उहे कानून ॾिना जेकी सच ऐं हक़ ते हलण जो रस्तो ॿुधाइनि, उहे कानून ॿुधाया जेकी इंसान खे इंसान सां, न सिर्फ़ इंसान सां पर चरंद परंद सां मुहबत करणु सेखारी, जंहिं हिकिड़े गुल सां, पन सां, बल्कि ज़मीन जे ज़रे ज़रे सां, मिटी सां मुहबत करणु सेखारी, त हिन काइनात खे हलाइण वारो केरु आहे, उन हस्ती सां मुहबत करणु सेखारी। त असां चाहींदासीं त हिन पैगाम जे ज़रिए असां हिकु दफ़ो वरी पंहिंजे आका जे पैगाम खे पढ़ूं। असां सिर्फ़ नाले जा मुस्लमान न बणिजूं, सिर्फ़ कलमो पढ़ी इहो न सम्झूं त असांजो कासो जन्नत ख़रीद करे वरिती आहे, पर इहो सोचूं त असांजे हिन इस्लाम ऐं असांजे आका जो असुल पैगाम छा हो, उन पैगाम जो रूह छा हुयो, उन पैगाम जो मक़सदु छा हुयो। जेकॾहिं असां इस्लाम जो आफ़ाक़ी पैगाम खणी ऐं पंहिंजे हुज़ूर जे उन हलणी चलणी खे, उन उथणी वेहणी खे, माण्हुनि सां रवैयनि खे, उन सलूक खे, उन किरदार खे असां अपनायोसीं त असां हक़ीक़ी मुस्लमान हूंदासीं। जे न त असां सिर्फ़ नाले जा मुस्लमान हूंदासीं। त ही लतीफ़ साईं जा बैत असांखे आगाही ॾियनि था त असां रहबरी जे लाइ कहिड़ो रस्तो वठूं। त मुंहिंजे ख़्याल में रहबरी जो इहो ई बहितरीनु रस्तो आहे त नाज़ मंझां निकिरी जॾहिं पिरी करे थो पंध, त भूए पिण बिस्मिल्लाह चई राह चुमे थी रंद, उभियूं घणे अदब सी हूरूं हैरत हंध, मूंखे साईं जो सौगंद मुंहिंजो साजन सभिनी सुहिणो। जॾहिं पंहिंजे साजन खे सभ खां सुहिणो सम्झूं था त पंहिंजे किरदार खे सुहिणो बनायूं, पंहिंजे रवैयनि खे सुहिणो बनायूं, माण्हुनि सां मददगार बणिजूं, माण्हुनि जा ग़मख़्वार बणिजूं, माण्हुनि जा हमराह बणिजूं, पंहिंजे हिसे जो जेतिरो चङाई जो कमु आहे उहो कमु कयूं त असां ई हक़ीक़ी मुस्लमान बणिजी सघंदासीं। इनशा अल्लाह मां सम्झां थो त मुंहिंजी नंढड़ी तशरीह कंहिं सही रुख में तव्हांखे ज़रूरु वठी वेंदी, असांजे नौजवान नसुल जी कुझु न कुझु ज़रूरु उन्हनि जी रहनुमाई कंदी। जेकॾहिं मुंहिंजे हिन लफ़्ज़नि में का चङाई जी, का हिदायत जी या लतीफ़ शनासी जी का थोरी बि ख़ुशबू आहे त असांखे लाइक कजो, कमेंट्स कजो ऐं पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कजो। हक़ मौजूद, साथ सलामत।